हेड मसालनि जी राणी सम्झी आहे छो त ही एंटीबैक्टीरियल हूंदी आहे। हिन जो इस्तेमालु असांखे घणनि ई बीमारियुनि खां बचाए थो ऐं असांजे जिस्म में भरपूर तवानाई ऐं ताक़त पैदा थिए थी। ही हिकु अहिड़ी दवा बि आहे जंहिंमें थधि जे नंढनि वॾनि मसइलनि जा सवला हल मौजूद आहिनि। अहिड़ी रीति जेकॾहिं माखीअ जी ॻाल्हि कजे त माखी सभिनी खां वधीक फ़ाइदेमंद मिठाण आहे जंहिंखे शुगर जा मरीज़ बि इस्तेमालु करे सघनि था। अॼु ॼाणूं था त हेड में माखीअ खे विझी इस्तेमालु करण सां जिस्म में कहिड़ियूं तब्दीलियूं अचनि थियूं। हेड में विटामिन ए, सी, ई, के, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, सोडियम, पोटेशियम, आयरन, फास्फोरस, जिंक ऐं मैग्नीज़ हूंदा आहिनि। माखीअ में विटामिन सी, आयरन, कार्बोहाइड्रेट, पोटेशियम, प्रोटीन, मैग्नीशियम ऐं विटामिन B6 हूंदा आहिनि। हाणे सवाल इहो आहे त ॿिन्ही खे गॾु इस्तेमालु कीअं कजे। हिन लाइ अधु चमचो हेड में हिकु चमचो माखी मिलाए गरम पाणीअ में मिलाए महिटियो या वरी हिकु कोप पाणीअ खे चङी रीति उॿारे उन में माखी ऐं हेड विझी मिक्स कयो ऐं नीम गरम ई पी छॾियो। इन सां खंघि, ज़ुकाम ऐं गले जी ख़राबी ख़तम थी वेंदी, जिस्मानी थकावट बि न रहंदी। शुगर जे करे रत छिड़ी थियण वारो मसइलो बि हल थी वेंदो। ॿारनि खे छातीअ जी तकलीफ़ वारे मसइले में बि हेड ऐं माखी फ़ाइदेमंद आहिनि। जॾहिं त जोड़नि जी तकलीफ़ ऐं थधि लॻण सूरत में हेड ऐं माखी मिलाए पीअण सां जिस्म में गर्मी पैदा थिए थी।